अस्सलाम वालेकुम, वेलकम साल पर एनसाइक्लोपीडिया चाला खुशावत बेसई आहे। हिन वीडियो में पाण एक्सरसाइज 2.7 कंदासीं जेके 8th क्लास में वरतल आहे। हिन में पाण छा सीखदासीं, हिन में पाण क्यूब सीखदासीं। क्यूब माना पावर, जॾहिं कंहिं बि अंग या वेरिएबल जी पावर 3 हुजे त पाण उनखे क्यूब चवंदा। ठीकु आहे। स्क्वायर वांगुरु ई पाण खे ई यादि हुअणु खपनि। हिकु जो क्यूब छा आहे, जेकॾहिं हिकु जे मथां पावर 3 आहे त उहो छाजे बराबरि आहे, ॿिनि जे मथां पावर 3 आहे छाजे बराबरि आहे, टिनि जे मथां पावर 3 आहे छाजे बराबरि आहे, चइनि जे मथां पावर, ईअं वेंदे 10 ताईं त यादि हुजे। ऐं करिणो कीअं आहे, मतिलबु ईअं मालूम कीअं करणी आहे, पाण खे ख़बर आहे त जेतिरी पावर हुजे ओतिरे भेरे उहो अंग ज़रब थींदो आहे। हिते ॿिनि जे मथां पावर घणी आहे 3, तंहिंजो मतिलबु आहे 2 3 भेरे ज़रब थियो आहे, 2 3 भेरे ज़रब थियो आहे। कीअं? ठीकु आहे। ॿिनि जे मथां जेकॾहिं पावर 3 हुजे त उहो छाजे बराबरि आहे, 2 ज़रबिया 2 ज़रबिया 2, मतिलबु जेतिरी मथे पावर ओतिरे भेरे उन्हनि खे ज़रब करिणो आहे। त हीअ छाजे बराबरि थींदो, 2 4 4 2 8 8। ईअं मतिलबु बाक़ी बि पाण करे सघंदा। ठीकु थियो। ऐं हीअ यादि हुजणु, वरी कैलकुलेशन में माण्हू ज़रूरी आहे त टाइम वेस्ट करे। हीअ जेका तव्हां कुझु यादि करे वठो, जेतिरा थी सघनि। 4 ताईं त यादि कयो, 10 ताईं मां लिखिया, तव्हां हेसि ताईं त यादि कयो। हीअ यादि हूंदा त पाण अॻे प्रॉब्लम सफ़ा आसानी सां करे वेंदासीं। ठीकु आहे। पहिरीं जेकी एक्सरसाइज़ में पार्ट आहे हुन में पाण छा करिणो आहे, फाइंड क्यूब, हिननि जो पाण क्यूब मालूम करिणो आहे। ठीकु आहे। हिन जे मथां पहिरियों पाण पावर 3 ॾींदासीं, हीअ पावर 3 अची वई। ठीकु आहे। हाणे क्यूब मालूम करिणो आहे, तंहिंजो मतिलबु आहे त हीअ 3 भेरे पाण में ज़रब थींदा, 20 ज़रबिया 20 ज़रबिया 20। हाणे बुड़ियूं गणे वठो, 1 2 3, 3 आहिनि त 3 लिखी वठो, लिखिजी वियो। हाणे ॿिनि खे ॿिनि सां ज़रब कयो त 4 थिया, 4 चइनि खे ॿिनि सां ज़रब कयो त घणा थिया, 8। 2 4 4 2 8, हल बाबा ही क्यूब मिली वियो। ईअं 60 जो बि ईअं ई आहे। 60 खे तव्हां 3 भेरे ज़रब कंदव। ठीकु आहे। जेतिरी मतिलबु पावर आहे, क्यूब पाण मालूम करण मतिलबु पावर 3 आहे। त हाणे 3 0 1 2 3, 6 खे 6 सां ज़रब कंदव त 36 थिया, 36 खे 6 सां ज़रब कंदव त घणा थींदा, 216 थींदा, 216। हीअ ॾिसो, 6 जे मथां पावर 3 आहे त घणे बराबरि आहे, 216 जी। ठीकु थी वियो। हाणे पाण ही 15 जे मथां पावर 3 हुजे, मतिलबु 15 क्यूब हुजे त उहो छाजे बराबरि आहे, 15 ज़रब 15 वरी ज़रब 15। त 15 खे 15 सां ज़रब कंदा आहियूं, मतिलबु 15 जो स्क्वायर त 225 थींदो आहे। 225 खे वरी 15 सां ज़रब कंदासीं त छाजे बराबरि थींदो, 3375 जी। ठीकु थी वियो। हिन में खां पोइ जेको ॿी पार्ट आहे, हिन में को मुश्किल त न आहे, सफ़ा आसान आहे। इहे पाण के भेरे सिखिया, जेतिरी पावर हुजे ओतिरे भेरे ज़रब कबो आहे, बाक़ी त कुझु न। ॿी जेको पार्ट आहे, हिन में छा थो चए, परफेक्ट क्यूब ऑफ द फ्रैक्शन। हिते पाण हिननि जेकी फ्रैक्शन पाण खे मिलियल आहे, हिननि जा क्यूब मालूम करणा आहिनि। हिन जे मथां पहिरियों त पावर 3 ॾियो, अची वियो। हुन खां पोइ पाण खे ॿिनि जो क्यूब यादि आहे, हीअ यादि कयो। न यादि त हीअं माण्हू 2 ज़रबिया 2 ज़रबिया 2 ज़रबिया 2 त घणा थिया, 2 4 4 2 8, 8 थिया, हीअ 8 अची विया हिते। ठीकु आहे। 3 जे मथां पावर बि 3 आहे, होल क्यूब आहे नी, 2 जे मथां बि पावर 3 आहे ऐं 3 जे मथां बि पावर 3 आहे। 3 3 की 9 9 3 की 27, हल बाबा जवाबु थियो। ऐं हिन खे सभिनी खां पहिरियों पाण छा में, हीअ मिक्स फ्रैक्शन आहे त गैर वाजिब अणपूर में तब्दील कंदासीं, इम्प्रॉपर फ्रैक्शन में। 1 3 3 की 3 ऐं 1 4 4 भाङे 3। हुन खां पोइ हिन जो क्यूब कंदासीं। चइनि खे चइनि सां ज़रब कजे, चइनि जो क्यूब छा थींदो, हिते लिखियलु आहे। चइनि खे चइनि सां ज़रब कजे, 4 चौक 16, 4 16 64, हीअ 64 थियो। ठीकु आहे। ऐं 3 जे मथां पावर 3 हुजे, तुंहिंजो मतिलबु आहे त छाजे बराबरि 27 जे, हल बाबा हीअ बि थियो। सवलो आहे नी। हाणे पाण सी पार्ट कंदासीं। हिन में छा करिणो, परफेक्ट क्यूब ऑफ द डेसिमल। पाण खे डेसिमल, हीअ त फ्रैक्शन में आहे, डेसिमल में मिलियल आहिनि, हिन जा परफेक्ट क्यूब मालूम करणा। हीअ बि सफ़ा सवलो आहे। तव्हां हिन जे मथां पावर 3 ॾींदो, छो जो चए थो क्यूब मालूम करिणो। हुन खां पोइ तव्हां हिननि खे ज़रब करिणो। 0.4 आहे, 0.4 आहे त 4 जो क्यूब छा थींदो, 64 थींदो, हीअ 64 थी वियो। ठीकु आहे। ट्रिक जे थ्रू बि कयूं था, 64 थी वियो। ऐं पावर 3 आहे, हिन जो मतिलबु आहे 2 खां पोइ 3 अंग आहिनि, छो जो 3 भेरे पाण 0.44 लिखंदासीं। 2 खां पोइ 3 अंग आहिनि त 3 अंग छॾे पाण 0 ॾींदासीं। 1 2 3 अंग छॾे पाण 2 ॾींदासीं, 1 2 3, हीअ हिन जो जवाबु आहे। ठीकु आहे।
हाणे तव्हां चओ त बाबा प्रूफ करे ॾेखारो ही जवाबु आहे की न 0.4 ज़रबिया 0.4 ज़रबिया 0.4 ईअं लिखी वरितो छो जो पावर आहे टिनि जो मतिलबु आहे त हू टे भेरे पाण में ज़रब थींदा। सही थी वियो हेसि ताईं। हाणे ॾाई खे विसारे छॾियो, ख़ाली अंगनि खे पाण में ज़रब करे वठो। चइनि खे चइनि सां ज़रब कयो त 16 थिया, 4 चौक 16 ऐं 16 खे चइनि सां ज़रब कयो त 64 थिया। उनखां पोइ ॾाई खां पोइ वारा अंग ॻणियो 1 2 3 टे छॾे पाण ॾाई ॾियणी आहे 1 2 ऐं 3 ॿुड़ी ऐं हिते हलो आहे की न। मतिलबु हिन खे ॾिसी बि तव्हां अंदाज़ो हणी जवाबु सही करे सघो था। ठीकु आहे। ऐं हिते बि हीअ बि साबित थियो त जेकॾहिं जीअं अॻे पाण सिखियो हिन खां पहिरें वारी जेकी वीडियो हुई स्क्वायर वारी, उन में पाण छा सिखियो त जेकॾहिं डेसिमल फ्रैक्शन 1 खां नंढी आहे मतिलबु 0 पॉइंट आहे, 0 पॉइंट आहे त हुनजो क्यूब कयूं या हुनजो स्क्वायर कयूं या कहिड़ो बि पावर कयूं, 1 खे छॾे कहिड़ो बि पावर कयूं त हू छाजे बराबरि थींदी, हू उन खां नंढी थींदी, बराबरि जंहिंजी बि थिए बाक़ी दर्जे खां नंढी थींदी। जीअं हिते दर्जो पाण वटि आहे 0.4 ऐं हिन जो पाण क्यूब कयो आहे मतिलबु 3 भेरे ज़रब कयो आहे त पोइ बि जवाबु जेको आहे उहो 0 नंढो आहे, हीअ 0.064 नंढो आहे 0.4 खां। ठीकु आहे। मतिलबु हीअ बि ज़हन में रखिणो आहे त जेका पाण खे ऑप्शन मिलियल हूंदा हुन मां हिन खां नंढो हुअणु खपे जवाबु, हिन खां नंढो हुअणु खपे जवाबु, तॾहिं हू जवाबु पंहिंजो सही थी सघे थो। बाक़ी जेका 0 पॉइंट वारा हूंदा 0 पॉइंट ऐं अॻे 0 न हूंदी ख़ाली डायरेक्ट नंबर ईंदो त उहो मतिलबु पंहिंजो जेको ऑप्शन उहो ग़लति आहे। जेकर ईअं हुजे 0.64 त उहो पंहिंजो ऑप्शन ग़लति हूंदो छो जो 0.4 खां त वॾो आहे 0.64। ठीकु आहे। हिननि ॻाल्हियुनि खे बि यादि रखणो आहे। पाण MCQs कंदासीं, टेंशन न वठो। हाणे पाण हीअ कंदासीं हिन में छा आहे, हिन में वरी केस थोरो चेंज आहे छो जो हीअ जेको आहे हिन में 0 पॉइंट हुयो ऐं हिन में 1 पॉइंट आहे, मतिलबु हिन जो जेको जवाबु ईंदो उहो दर्जे खां वॾो हूंदो। हिन क्यूब जॾहिं पाण कंदासीं त हिन खां उहो क्यूब जो जेको जवाबु ईंदो उहो वॾो हूंदो। चेक करे ॾिसूं था। हिन में बि पाण ईअं ज़रब करिणो आहे 3 भेरे ज़रब कयो। हाणे ॾाहनि खे विसारे छॾियो, ॾाहनि खे गुम करे छॾियो। 12 खे 12 सां ज़रब कंदासीं त 12 वारे घणा थींदा आहिनि 144 थींदा आहिनि। वरी 144 खे 12 सां ज़रब कंदव त घणा थींदा 1728 थींदा। ठीकु आहे। हीअ त थी आहे। हाणे ॾाई किथे ॾियूं त पाण छा कंदो, ॾाई खां पोइ वारा अंग ॻणे वठिणा आहिनि 1 2 3 टे अंग, ॾाई खां पोइ घणा अंग आहिनि 3 त पाण हिन में 3 छॾे ॾाई ॾींदासीं 1 2 3 हिते ॾाई अची वई। हीअ हिन जो जवाबु। हाणे ॾिसो हिन खे कंपेयर कयो हिन खे कंपेयर कयो, वॾो कहिड़ो आहे, हीअ 1.2 आहे ऐं हीअ 1.728 आहे त वॾो ई थियो। मतिलबु हीअ ॻाल्हि साबित थी वई जेकॾहिं ॾाई खां जेकॾहिं 0 पॉइंट समथिंग आहे ऐं हुनजो पाण पावर मालूम कयूं था त हू दर्जे खां नंढो हूंदो जवाबु। ऐं बाक़ी जेकॾहिं 1 या 1 खां वॾो आहे 1 पॉइंट समथिंग आहे त उहो जेको जवाबु ईंदो उहो दर्जे खां वॾो हूंदो ऐं हिन केस में जवाबु दर्जे खां नंढो थींदो। ओके आहे। हाणे वरी हिन में पाण करिणो आहे हीअ जेको आहे हिन में बि क्यू बि मालूम करिणो आहे हिन जो मथे चयल आहे त पाण खे छा 0.05 खे 3 भेरे ज़रब करिणो आहे। 0.05 ज़रबिया 0.05 ज़रबिया 0.05 ओके थी वियो। सेम तव्हां विसारे छॾिणो आहे, ॾाई बाई हर शइ खे विसारे छॾिणो आहे, ख़ाली अंगनि खे ज़रब करना, ॾाई जो कम ई त बाद में आहे। 5 खे 5 सां ज़रब कंदो 25 थिया, 25 खे 5 सां ज़रब कंदो त 125 थिया, हीअ 125 थिया। हाणे वारो आयो आहे ॾाई जो। ॾाई खां पोइ वारा अंग ॻणे वठो। ॾाई हीअ आहे त हिन साइड वारा अंग ॻणंदो 1 2 3 4 5 6। ठीकु आहे। ॾाई खां पोइ घणा अंग आहिनि टोटल 6 अंग आहिनि त पाण 6 छॾे त पोइ ॾाई ॾींदासीं। हिन अंग आहिनि 3 1 2 त 3 अञा ॿुड़ियूं हूंदियूं 1 2 3। हाणे घणे वठो 1 2 3 4 5 6 6 अची विया त पाण हिते ॾाई ॾेई हिते 0 ॾींदा। हीअ हिन जो जवाबु आहे। सवलो आहे, थोरी हिमत कयो। ठीकु आहे। हीअ डी पार्ट में पाण छा कंदासीं, परफेक्ट क्यूब आर नॉट, जेको नंबर मिलियल आहे उहो परफेक्ट क्यूब आहे की न हीअ पाण चेक कंदासीं। साॻियो हुन वांगुरु जीअं पाण स्क्वायर में चेक कयूं पिया त गिवन जेको नंबर आहे उहो परफेक्ट स्क्वायर आहे की न। सेम हुन वांगुरु सिर्फ़ु हिन में डिफरेंस छा आहे, हुन में पाण जोड़ा ठाहियूं पिया
त हिन में पाण मतिलबु हुन में पाण ॿिनि जा ग्रुप ठाहियूं पिया त हिन में पाण खे 3 जा ग्रुप ठाहिणा पवंदा, छो जो हिते क्यूब आहे, हू स्क्वायर हुयो त ॿिनि जो ग्रुप, छो जो स्क्वायर जी माना छा हूंदी आहे 2 पावर ऐं क्यूब जी माना छा हूंदी आहे 3 पावर। त हुन में 2 पावर हुई त पाण ॿिनि जो जोड़ो ठाहियूं पिया, ॿिनि जो ग्रुप ठाहियूं पिया, ऐं हिन में 3 पावर आहे त पाण 3 जो ग्रुप ठाहींदासीं। 3 जा ग्रुप ठहंदा हूंदा त परफेक्ट क्यूब आहे, जेकॾहिं ग्रुप न ठहंदा हूंदा 3 जा, को बि विच में रही थो वञे, 1 बचे थो 2 बचनि था, जोड़ो ग्रुप नथो ठहे 3 जो, त उहो परफेक्ट क्यूब न आहे। हिन में ॾिसो, हिन में ई पाण वटि मिलियल नंबर आहे, घणो नंबर आहे 3375, ही नंबर आहे, त छा ही परफेक्ट क्यूब आहे कि न, ही पाण खे चेक करिणो आहे, ही पंहिंजो टारगेट आहे। पाण 3375 ते 3 जो खोड़ो पढ़ियो आहे त 1125 भेरे लॻियो आहे, वरी 3 जो पढ़ियो आहे त 375 भेरे लॻो आहे, वरी 3 जो पढ़ियो आहे त 125 भेरे लॻो आहे। ठीकु थी वियो। हुन खां पोइ 5 जो खोड़ो पढ़ियो आहे, 5 जो खोड़ो पढ़ियो आहे त 125 ते 25 भेरे लॻो, वरी 5 जो पढ़ियो आहे 5 भेरे लॻो, वरी 5 ते 5 जो पढ़ियो आहे त 1 भेरे लॻो। ठीकु आहे। हाणे पाण ही लिखिया आहिनि 3 भेरे 3 आया आहिनि त पाण 3 लिखिया आहिनि, वरी 3 भेरे 5 आया आहिनि त पाण ही लिखिया आहिनि, वरी पाण 3 जा ग्रुप ठाहिया आहिनि। ॾिसो ही बि, हिन में बि घणा डिजिट नंबर आहिनि, 1 2 3, 3 जो ग्रुप थी वियो, ऐं हिन में बि 3 आहिनि, 1 2 3। जेकॾहिं 3 जा ग्रुप ठही वञनि, साॻे ई नंबरनि जा 3 मेंबर हुजनि, जीअं ही 3 आहे त 3 हुअणु खपनि, त पोइ छा थींदो, पोइ उहो परफेक्ट क्यूब आहे। ऐं बाक़ी जेकॾहिं ईअं हुजे हा त 3 भेरे 3 हुजणु आहे, ही मतिलबु जेको ग्रुप आहे हू पूरो हुजे हा, ऐं हिन में जेकॾहिं 2 हुजणु आहे 5 त ही परफेक्ट क्यूब न हुजे हा, ऐं जेकॾहिं हिन में 1 5 हुजे हा पोइ बि परफेक्ट क्यूब न हुजे हा, मतिलबु हिक ई ग्रुप में 3 मेंबर हुअणु खपनि ऐं साॻी क़िस्म जा, त पोइ छा थींदो, पोइ परफेक्ट क्यूब ईंदो, अदरवाइज़ न। उमेद आहे सम्झ अची वियो हूंदो। तव्हां एक्सरसाइज में प्रॉब्लम कयो, को बि मसइलो हुजे हू मूंखां पुछी सघो था। व्हाट्सएप नंबर बि तव्हां वटि अक्सर वटि आहे, जंहिं महिल न आहे हू बि वठी सघे थो कमेंट करे। ठीकु आहे। चैनल खे सब्सक्राइब न कयो, चैनल खे सब्सक्राइब करे वठो, जीअं हर ईंदड़ नई वीडियो तव्हांखे मिली सघे। मिलो था नई वीडियो में, ख़ुदा हाफ़िज़।